रहीम। या अय्युहल्लज़ीना आमनु उद्खुलू फ़िस्सिल्मि काफ़ा। सदक़ल्लाहु मौलानल अलीयुल अज़ीम। बल्लगना रसूलुहुन नबियुल हबीबुल करीम। वनहनु अला ज़ालिका लमिनश शाहिदीन वश्शाकिरीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबिय्य या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना व शफीना हबीबिना व मौलाना हबीबिना व अला आलिहि व अस्हाबिहि व अहलि बैतिहि व बारिक व सल्लिम तस्लीमा। बंदे परवरदिगारम उम्मते अहमद नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। दोस्त दारे चार यारम ताब औलाद अली। मज़हबे हनफी अदारम मिल्लते हज़रत खलील। ज़ेर साए गौसे आज़म खाक पाए हर वली। या साहिबल जमाल व या सय्यदल बशर मिन वजहिकल मुनीर लक़द नुव्विरल क़मर। ला युमकिनु सनाअ कमा कान हक़्क़हू बाद अज़ खुदा बुज़ुर्ग तुई किस्सा मुख़्तसर। आए बुलबुलान गुंचाए गुलजार अहमदी। सल्लू अला मुहम्मदिन व आले मुहम्मदी। सल्लल्लाहु अलैका या रसूलल्लाह। सल्लल्लाहु अलैका या हबीबल्लाह। सल्लल्लाहु अलैका या रसूलल्लाह। सल्लल्लाहु अलैका या हबीबल्लाह। सल्लल्लाहु अलैका या रसूलल्लाह। सल्लल्लाहु अलैका या हबीबल्लाह। मेरा मुहतरम भाइयों, प्यारा दोस्तों, बुजुर्गों, अन खुद एहसान रब्बुल आलमीन जा जंहिं गुनहगार खे अव्हां खे मदीने मुनव्वर में सोने हबीब लबीब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे मुक़द्दस शहर में ही घड़ियूं नसीब फरमायूं जंहिंमें अल्लाह जो कलाम करीम ऐं महबूब जो इरशाद ॿुधी पंहिंजे दिलि खे बाग़ बहार बनायो। अवां मदीने तैयबा जा रहण वारा अहले मदीना, सुबुह जो सवेर उथो अवां खे मदीने जूं हवाऊं लॻनि, अवां खे मदीने जी मिट्टी लॻे। उलमा लिखनि था त मदीने में हलण वारा कॾहिं तूफ़ान लॻंदो आहे, कॾहिं झक लॻंदी आहे, कॾहिं हवा लॻंदी आहे, मुंहुं न ढक। बल्कि थी सघे त वॾो साह खण ताकि मदीने जी मिट्टी तुंहिंजे मुंहं खे बि लॻे, तुंहिंजे साह में बि मिले। अल्लाह जी ज़ात जा बरकात तव्हांखे अहिड़ी मुक़द्दस सरज़मीन ते लम्हात ज़िंदगी जा गुज़ार नसीब फरमाया जो दुनिया जो को बि शहर हिन मुक़द्दस शहर सां ज़र्रे बराबर थी नथो सघे। अल्लाह जी ज़ात जा बरकात जो शुक्र कयो, बार बार अल्लाह जे बारगाह में सजदा कयो, रब्बुल आलमीन खे ॿाॾायो। मुंहिंजा मालिक मिठा ही घड़ियूं जेके तो असांखे नसीब फरमाए, इहे असांखे हमेशह नसीब फरमा, असांखे बि नसीब फरमा, असांजे अहल याल खे बि नसीब फरमा। अरे हाजी मोहम्मद जाफ़र हुन जे वचरनि हमेशह महबूब आका अलैहिस्सलाम जी मोहब्बत में कामिलन वलीयन सालिहन जे सिक में ही यारी शरीफ़ जो सिलसिलो शुरू कयो आहे, जंहिं ते मुंहिंजे निहायत मेहरबान मुंहिंजे प्यारे साईं क़िबला नाले मिठो मदज़िल्लुल अली जन सुहिणी रोशनी विधी। मूं अव्हां जे साम्हूं रब्बुल आलमीन जे कलाम करीम मां इन ई महफ़िल में जेका आयत ॻोरी पूरी न हुन जो हिसो पढ़ियो आहे, छो त टाइम खे नज़र में रखी करे मां इन हिसे ते जेका ॻाल्हायां ऐं अल्लाह मूंखे तौफ़ीक़ अता फरमाए त अल्हम्दुलिल्लाह घणो आहे।
इन जे बारे में अर्ज़ करे दुआ घुरंदुसि। दुआ कयो रब्बुल आलमीन मुंहिंजो अर्ज़ करणु अव्हां जो ॿुधणु क़बूल फरमाए। रब्बुल आलमीन इन मर्द मुजाहिद जी ख़ैरात क़बूल फरमाए ऐं असां अव्हां खे बि अल्लाह ताला इहो ज़हन ॾे, इहा सोच ॾे तसीर मालिक मिठे जे नाले ते ख़ैर ख़ैरात कयूं ऐं अहिड़ियूं महफ़िलूं मुनक़िद थियनि जंहिंमें ख़ुदा बि राज़ी थिए, ख़ुदा जो महबूब करीम बि राज़ी थिए। आए सगोरी जो शान नुज़ूल कहिड़ो आहे? तव्हां क़ुरान पाक खोलींदव तव्हांखे कंहिं सूरत जे मुंड में नज़र ईंदो त हीअ मक्की आहे, किथे लिखियलु हूंदो त मदनी आहे। आयतूं सूरतूं वक़्त वक़्त ते बि लथियूं। हीअ आयत कीअं लथी, हिन जो शान नुज़ूल छा आहे? तफ़सीर क़ुरान पाक जा लिखनि था त सुहिणा हबीब सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम जन जॾहिं मक्की पाक में 4 साल पंहिंजी ज़ाहिरी ज़िंदगी गुज़ारे ऐं मदीने ॾे हिजरत करे आया त मदीने तैयबा में पहुचण खां पोइ खेनि रुॻी मुशरिकनि सां मुक़ाबिलो न हो, पर यहूदनि सां बि वॾो मुक़ाबिलो हो। छो त मदीने में अक्सरियत आबादी जेका हुई सा यहूद जी हुई। उहे अहले इल्म बि हुया, वॾा क़ाबिल बि हुया, वॾा ॼाणू बि हुया। मके जा मुशरिक बि एतिरा छिपा थी पिया हुआ जो किथे मको किथे मदीनो, उतां ई सफ़र करे उहद में थी लॻा, बदर में थी लॻा। तव्हां ख़ुदि अंदाज़ो लॻायो त हुज़ूर मदीने में वेठा हुआ, हुतां जो तयार थी लश्कर थी वेठे आया त चइबो त छिता हा न त हुज़ूर ओॾा वञनि हा, विच ते किथे टकर थिया न, पंध करे सफ़र करे बि आया अल्लाह जे महबूब सां वेड़े जे लाइ। हिकिड़े पासे मुशरिकनि जो मुक़ाबिलो हो, ॿिए पासे यहूदनि पंहिंजी तरफ़ां हज़ारे साज़िशूं ठाहियूं। छा हाणे यहूदी साज़िश कोन ठाहिनि? छा हाणे कोन जूं साज़िशूं आहिनि? ऐं तव्हां जेकर गौर सां मुताले कयो न, ख़ुदा जो ख़ौफ़ रखे तव्हां मुताले कयो, तव्हांखे हर जाइ ते नज़र ईंदा त यहूदियुनि जूं साज़िशूं मलून ख़ुदा खे तबाह बर्बाद बनाए हर तरह साज़िशूं था कनि। जंहिं मां कुझु रोशनी इंशाअल्लाह ताला विझंदुसि अल्लाह जे मदद सां। त यहूदनि ते पहिरियों इहो प्रोग्राम ठाहियो त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम चवनि था त उम्मी आहे, अन पई अल्लाह कंहिं वटि पढ़ियो कोन्हे, असीं पंहिंजे कंहिं तेज़ आलम खे वठी नबी करीम सां मुबाहिसो करायूं, मुक़ाबिलो करायूं, मुनाज़रो करायूं। उन जो को वॾो आलम हो जंहिंजो नालो अब्दुल्लाह बिन सलाम। हाणे त हुनखे हज़रत था जो सहाबी बणियो, नबी पाक जो क़दुरु कई, पर पहिरीं हुनखे सॾींदा अब्दुल्लाह बिन सलाम। तौरात जो आलम, इंजील जो आलम, ज़बूर जो आलम, उनखे वॾियूं टेकूं ॾेई सुवाल जवाब ज़हन में आणे हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां मुक़ाबिले जे लाइ वठी ऐं तयार करे मदीने पाक में हुज़ूर जे रहाशगाह ॾे हलिया। अल्लाह जी ज़ात बरकात निज़ाम पंहिंजो आहे, माण्हू हिकिड़ी सोचींदो आहे, ख़ुदा वटि ॿी हूंदी आहे। रब्बुल आलमीन जी ज़ात बरकात जो करम थो थिए। हज़रत अब्दुल्लाह बिन सलाम क़ाबिल हो, होशियार हो, ज़हीन हो, पर जॾहिं न महबूबनि जी रहाशगाह खे वेझो आयो ऐं नबी साईं जे नूरानी मुंहं ते निगाह पई त हमरा खां सुवाल विसरी विया, जवाब विसरी विया, ॿुधाइसो विसरी वियो, एतिराज़ विसरी विया, निहारे ऐं बेइख्तियार उन जे ज़ुबान मां निकितो इन हाज़ल वजह लैस बिवजहिन कज़ाब। अरे ही मुंह त कूए जहिड़ो आहे कोन। सुभान अल्लाह जो वॾी आवाज़। ही मुंह त कूए जहिड़ो कोन्हे ऐं मुंहिंजे महबूब जो मुंह त न आहे। सुर्खियूं हणी, पाउडर हणी, मुल्क खे तबाह करण वारियूं औरतूं, ज़िना ऐं बुराई ॾे छिकण वारियूं औरतूं दुनिया जे नज़र में हसीन हूंदियूं आहिनि, पर वाह मुंहिंजा रहमत लिल आलमीन महबूब, तुंहिंजो हुस्न, तुंहिंजो जमाल ऐं कमाल ई हो जो नबी पाक जी ज़ात बरकात पंहिंजे पाक मस्जिद में हेठि वेही करे पंहिंजे मद्दाह हज़रत हसन खे फरमाईंदा त हसन जी मुंहिंजा आका इज़्ज़त मिंबर, मिंबर ते चढ़ी मूं मुस्तफ़ा जो शान गा। हाणे असांजे सिंध जा के वीचारा मरजूह मुल्ला हमला कंदा आहिनि, अदा इद्रीस बेत थो पढ़े, नाले मिठो बेत थो पढ़े, उन्हनि खे चओ त ख़ुदा तव्हांजी अखियुनि में छो हिजाब हूंदो आहे, छो तव्हांजे अखियुनि ते खोपा चढ़िया आहिनि। अरे मुंहिंजे मदीने वारी सरकार जी ज़िंदगी त पढ़ो जो हुज़ूर पाण सिद्दीक़, फारूक, उस्मान, अली, शेर ख़ुदा जे जान सभिनी खे हेठि विहारीनि ऐं हसन तूं मिंबर ते चढ़ी मुंहिंजो शान ॻाल्हि। हुज़ूर जी ज़ात वेठा हसन छा थो पढ़े त तोबा हसन मिनका लन तरकत ऐनी व अजमल मिनका लन तलबिन निसाउ। या रसूल अल्लाह, तोखां वधीक सुहिणो मुंहिंजी अखि ॾिठो ई कोन्हे। मुंहिंजे ख़्याल में कस न लॻे जो साईं ॾाढा तो सुभान अल्लाह।
मोह न थींदव, को गुनाह न थींदव। इहे घड़ियूं मदीने वारो अव्हां जे दफ़्तर मलाइक लिखंदा, सिधियो ते ॿई दोडा हणी हया वेहण वारा उहे बि घड़ियूं लिखंदा। पोइ तोड़ कजो क़यामत ते ॾिहारे हिननि घरनि जो केतिरो क़दुरु रब जे दरबार में। मुस्तफ़ा करीम जी ज़ात तशरीफ़ फरमाहल, सहाबे किराम मौजूद है, मदीने जे सरकार जो सहाबी हुजूर जे अमर सां मथे तो चढ़े तो अहसन मिनका लम तरकतुनी व अजमल मिनका लम तलगन नसाऊ। या रसूल अल्लाह तो खां वधीक सुहिणो मुंहिंजा खे ॾिठो ई कोन्हे को। हलासीं मता को खणी मुनकिर चवे अदा साल वेठो मदीने में, दुबई में सुहिणा हूंदा, पाकिस्तान में हूंदा, अजमान में हूंदा, अमेरिका में हूंदा, यूरोप में हूंदा। अल्लाह जे महबूब जे सहाबी फ़ैसिलो कथा करे छॾियो त महबूब मुंहिंजे खे त कोन ॾिठो आहे, पर तोखां वधीक सुहिणो दुनिया ते मां ॼणियो ई कोन्हे। न ॼाओ आहे न आहे न ॾिसां थो पियो। छा थो लफ़्ज़ चए सहाबी? केरु थो चवे? ॾाढा था ॻाल्हायो। सहाबी थो चवे मूंखे पोइ एतिराज़ कर, हाजीअ ते पोइ एतिराज़ कर, फ़क़ीर ते पोइ एतिराज़ कर। सहाबी जो अक़ीदो निहार ख़ुलिक़्त मुबर्रअन मिन कुल्लि ऐबिन। हिते मदीने में कुतुब खाना का अचे मां खोले ॾेखारियां तव्हांखे जंहिंखे एतिराज़ आहे। ख़ुलिक़्त मुबर्रअन मिन कुल्लि ऐबिन कअन्नका क़द ख़ुलिक़्त कमा तशाऊ। महबूब हर ऐब खां पाक करे पैदा कयो वियो, हर ऐब खां पाक करे पैदा कयो वियो, पर कोई सिक बि गौर कयो कअन्नका कद ख़ुलिक़्त कमा तशाऊ। या रसूल अल्लाह ॼण तूं ईअं ठाहे वेही जीअं तो पे चयो। कमाल आहे। ठाहण खां पोइ त ॻाल्हाए न, पर सहाबी जो अक़ीदो निहारियो त तूं महबूब गोया कि ईअं तोखे ख़ुदा खे ठाहियो जीअं तो पे घुरियो। इन मां ॿ मसाला निकिरनि था त गौर कयो, मुंहिंजो ख़ुदा गौर असांखे ॾे, सम्झ ॾे। हिकिड़ो त महबूब करीम जी हक़ीक़त जेका आहे सा ॿी शइ आहे, सूरत ॿी शइ आहे। हक़ीक़त काइनात खां अॻु में पैदा थी आहे। न इंस हो, न जिन हो, न मलक हो, न फलक हो, न अर्श हो, न फर्श हो, न लोह हो, न कलम हो, न सिज हो, न चंद्र हो, न जन्नत ही, न जहन्नम हो। हक़ीक़त सभिनी खां अॻु में आहे। त महबूब जन्नतों जी हक़ीक़त चाहियो थी पई, अल्लाह तोखे सूरत में अहिड़ी पई ॾे। ख़ुलिक़्त मुबर्रअन मिन कुल्लि ऐबिन कअन्नका क़द ख़ुलिक़्त कमा तशाऊ। जीअं तोखे घुरियो थी पुछांदी उन ते फतवा लॻाए सहाबी ते त तूं माज़अल्लाह बिदअती थी वे, तूं माज़अल्लाह अहिड़ो थी वे, तूं अहिड़ो थी वे। छा मतिलबु नबी करीम जे लाइ? ख़ुदा मूंखे तोखे अखि ॾिसण जी ॾे, अदब वारी दिलि ॾे, मोहब्बत वारी दिलि ॾे, इश्क वारी दिलि ॾे। अल्लाह ताला जी ज़ात बरकात हबीब जा उम्मती जो कॾहिं बि भुलिजी न पओ, दिमाग़ ख़राब न कयो। हिते जी हवा लॻी करे असांजो नओं नस्ल तबाह पियो थिए। मां तव्हां खे ॿुधायो जेकर तव्हां ईरान वञो त शिया थी वेंदो, तव्हां रूस वञो त दहरिया थी वेंदो, तव्हां ॿिए मुल्क ॾे वञो त छा थी वेंदो। चया नथो पंहिंजे अक़ीदे खे मज़बूत रखो, यकीन करे छॾियो त मुस्तफ़ा करीम बेमिसल महबूब आहे, जंहिंजी हक़ीक़त निजो नूर आहे ऐं सूरत बशरी आहे, पर सूरत बि अहिड़ी बशरी आहे जंहिंजो दुनिया ते को बशर आहे। अल्लाह जी ज़ात बरकात महबूब जी ज़ात एॾो हसीन आहे, एॾो जमील आहे, एतिरो हुस्न वारो आहे। मां तो रब्बुल आलमीन अक़ीदो ॾिनो आहे, मोहब्बत ॾिनी आहे। उन अम्मा खां पुछ जंहिं सॼी ज़िंदगी मुस्तफ़ा करीम खे गोॾे ते सुम्हारियो। अदा घर वारी वधीक ॼाणंदी न, अहलिया खे वधीक ख़बर हूंदी न। मोमिननि जी अम्मा हज़रत सैयदा आयशा सिद्दीक़ा रज़ी अल्लाह ताला अन्हा फरमाए थी पई त राति जो टाइम आहे, बिजली जो दौर कोन हुयो, मां पंहिंजे घर में सुईअ सां कपिड़ो वेठी सिबां, सिबंदे सिबंदे सुई छॾाए वई। हथ बि नथी हणा, मथां हथ में ज़ख़्म थी पवे, मथां हथ वही पवे, वेठी हां इज़ दख़ल नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फतबयनत इबरत बिशुआइ नूर वजहिही। औच तूं सम्झो खिया बत्ती कान ही, बिजली कान ही, मुंहिंजे महबूब जे चेहरे जे शोअ में सॼो घर रोशन थी वियो। किरियल सुई मूं खणी वरिती आहे। अञा छा खे कयूं त कीअं चऊं त नबी तो जहिड़ो आहे, कीअं चऊं त नबी आम इंसान जहिड़ो आहे। मुस्तफ़ा जी ज़ात बेमिसल आहे, बेमिसाल आहे। सहाबनि जो अक़ीदो इहो आहे, इमामनि जो अक़ीदो इहो आहे, वलियनि जो अक़ीदो इहो आहे, रब्बानी उलमा जो अक़ीदो इहो आहे। हज़रत अब्दुल्लाह बिन सलाम नबी पाक जो दीदार करे परे कान हारे त हाज़ल वजह लैस बिवजहिल कज़्ज़ाब। यहूदियो ते कूड़े मूंखे वठी त आया हो, पर ही मूं कूड़ जहिड़ो न आहे। चओ सुभान अल्लाह, चओ सुभान अल्लाह।
अला साईं शेर ॿुधायो मां वरी पंहिंजे अंदाज़ में पढ़ंदो आहियां छो त चेरे ॾाहिरी आहे मूंखे कुल घटि हूंदो आहे त सुभान अल्लाह मा अजमलक मुंहिंजा महू केॾो न सुहिणो आहे ॾाढा त चओ सुभान अल्लाह एतिरी केतिरा था कयो ना गर्मी का थी पर सुभान अल्लाह मा अजमलक मुंहिंजा महू केॾो तुंहिंजो जमाल मा अकमलक मा हसनक किथे मेहर अली किथे तेरी सना ये तो रहा तो मुंह तारीफ कई तो मुंह छोड़ो कयो साईं तारीफ के साईं छोड़ो कयो अरे असी तो मुस्तफा के सदके पलजू था अल्लाह जी ज़ात बरकत एक अरबी में शेर तुम्हारे बानी कयो मा इन मदहत मुहम्मदन बिमकालती लाकिन मदहत मकालती बिमुहम्मदी सोच ॾिसो फिक्र ॾिसो या तो मा इन मदहत मुहम्मदन बिमकालती मो मुस्तफा जी तारीफ करे मुस्तफा जो शान वधायो ना है लाकिन मदहत मकालती बिमुहम्मदी पर मुस्तफा जो नालो वठी वो पंहिंजे गुफ़्ते के सीगारियो आहे वो पंहिंजे गुफ़्ते जी इज़त कई आहे वो पंहिंजे गुफ़्ते के मान ॾिनो आहे मर्तबो ॾिनो आहे हज़रत अब्दुल्लाह इब्न सलाम हिकिड़े मुस्तफा जो हुस्न कोन ॾिठो आहे जंहिं ॾिठो आहे सो हेरा सय्यदना अबू बकर सिद्दीक़ रज़ियल्लाहु ताला अन्हु जेको मुस्तफा करीम जो गार जो भी यार आहे मज़ार जो भी यार आहे बदर जो भी यार आहे कब्र जो भी यार आहे हज़र जो भी यार आहे सफ़र जो भी यार आहे मां चवंदो गौर त करे ॾिसो हिते रहण वारो जेके तव्हांखे चवंदा शिरक 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 उनखे पाण खे वठ जो हल मुंहिंजे दिलबर ते सलाम हरी पर निहार छा लिखियो पियो आहे अॼु ताईं थंभनि ते लिखियो पियो आहे हिकिड़े आशिक़ रसूल जा मक़बूल लफ़्ज़ छा थो चवे या खैर मन दुफनत फितुर्ब आज़महू फताब मिन तीबिहिल कावल उकुमू एक कायनात खां भला जंहिंजो जसद अदहर मिट्टी मुबारक में रखियो वियो आहे पर आम जसद न आहे हबीब तुंहिंजे ख़ुशबू जे करे मदीने जा दड़ा बि ख़ुशबूदार आहिनि त मैदान बि ख़ुशबूदार अञा ताईं लिखियो पियो आहे या खैर मन दुफनत फितुर्ब आज़महू फताब मिन तीबिहिल कावल उकुमू मैदान भी खुशबूदार दड़ा भी खुशबूदार हर अते बुझो नफ्सिल फिदा ले कबरन अंत साकिनहू मेरा महबूब उन कब्र का कुर्बान है जंहिंमें तू साकिन आहीं लफ़्ज़ कहिड़ा आहिनि जंहिंमें तू टिकियो पियो आहे अब टिकंदो जेरो आहे मोल जवाब तो दियो खुदा जी ज़ात बरकत जो खौफ रखे अकीदे के मजबूत रखो अरे दुनिया हली वने मदीने जे मीर जी दामन में चली शार जो शेर हुज्जत ऐं दलील अॼु ताईं लिखियो पियो आहे लफ़्ज़ कहिड़ा थो ॻाल्हाए नफ्सी फिदा ओले कबर मुझी जान ने कब्र ता कुर्बान मुझी जान ने कब्र ता सदके नफ्सी फिदा ओले कबर अंत साकिनहू महबूब जिनमें तू टिकियो पियो आहे साईं मां त सारा तराबा खुदा ने ज़बान के पट्टे जहन्नम में आनंदो एला सालन दुनिया ते गुजरिया है मां किताब को वतो अल फसल बैन अल अहवाइल मिलल उन्हें में इब्न हज़म लिखो तो एला दुनिया ते मां गुजरिया जन लिखो तो नबी मां अल्लाह मरिया पर नबूवत मरी खुदा पनाह में रखे अल्लाह पनाह में रखे मुझे हबीब करीम दा उम्मती छा तो चवे शायर नफ्सी फिदा ओले कबरन अंत साकिनहू मुझे हबीब उन्हीं कब्र ता मुझी जान कुर्बान मुझो सिर सदको आ मुझो साह घोरा जंहिंमें तूं टिकियो पियो आहे भला उन कब्र में छा आहे फीहिल अफ़ाफ़ व फीहिल जूद वल करम तवज्जो जो अरबी समझो था गुदाम अरबी जो खानो खराब कर जड़ाई पे नहीं मारे गुदाम कल का फराव टीवी अरबी कुरान वाली कोई हदीस वाली गई पर कुछ था तो पर्दन से मुछू डांस दी जहन में हारे नफ्सिल फिदा ओले कब्रन अंत साकिनहू सही में कब्र में छा है कब्र में कुछ कोई माज़अल्लाह माल कब्र ते था वञा किताब कुबूरी कोई तो कुबूरी जा विकर बे पाण छपे ने पाण अंधी ऐं जंड खुदा जा दानो ला छा तो चवे मुझे महबूब परवानो उन कब्र में छा है फीहिल अफ़ाफ़ व फीहिल जूद वल करम उनमें पाकाइया उनमें सखावत उनमें
ॻाल्हायो त सही फीही अफ़ाफ़ व फीही जूद। अरे क़ब्र में कुझु कोन्हे, ही चए थो क़ब्र में सखावत आहे, क़ब्र में करम आहे। अब सखावत तॾहिं थींदी आहे जॾहिं वठण वारनि खे मिले, झोली भरण वारनि जी झोली भरजे, जिन खे खज़ाना मिलनि, गज मिलनि। मुंहिंजे मोहम्मद करीम जे आशिक़ अक़ीदो ॿुधाए छॾियो त ही आम क़ब्र न आहे, ही आम मामिलो न आहे। हिते अफ़ाफ़ आहे, हिते जूद आहे, हिते करम आहे। इन जे करे असांजे पाकिस्तान हिंदुस्तान में मोहब्बत वारा चाहूं कंदा आहिनि त मुंहिंजा हबीब ही सभु तुंहिंजी महिरबानी है। कोई सलीका है आरज़ू का, सुभान अल्लाह। कोई सलीका है आरज़ू का, न बंदगी मेरी बंदगी है, ये सब करम है तुम्हारा आका। मूं चयो त कारे जी पवंदे, तो चयो त कारे लिखियो पियो आहे मुंहिंजे महबूब जे थंभनि पोस्टवारनि ते लिखियो पियो आहे, दुनिया इस्लाम जे किताबनि में लिखियो पियो आहे त ही आम क़दर न आहे, हिते अफ़ाफ़ आहे, हिते जूद आहे, हिते करम। तो ये सब तुम्हारा करम है आका, की बात अब तक बनी हुई है, कोई सलीका है आरज़ू का। भला साहबनि जो अक़ीदो बिदती 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 करे करे जारी लगी वही अथव, ज़बान सुकी वही अथव। मुंहिंजे मुस्तफ़ा जे सहाबनि जो अक़ीदो निहारियो। अल्लामा ज़हबी जेको इब्ने तैमियह जे दौर जो आहे, इब्ने कसीर जे दौर जो आहे, इब्ने क़य्यिम जे दौर जो आहे, मुफ़्ती मुहद्दिस जे दौर जो आहे। अल्लामा ज़हबी लिखे थो सियर आलामिन नुबला में, हज़रत उमर फारूक जे दौर जो हालत लिखंदे त मदीने पाक में मींहुं न पियो पवे, हिकु शख़्स खे नबी पाक जी ज़ात बरकात जे सहाबी खे दिलि में ख़्यालु आयो त छो वेठा माल मरनि, छो गाह न हुजे, छो पैदाश न हुजे, सिधो नबी सही दरबार ते आयो। इस्तस्किल उम्मत के या रसूल अल्लाह, लफ्ज़ कहा तो ॻाल्हि महबूब उम्मत अला में ईंदो आहे। हज़रत उमर जे दौर में हुज़ूर दुनिया का रिहलत करे जा है, महबूब आका पंहिंजे मज़ार में आराम है। हज़रत अबू बकर जी खिलाफत गुज़री चुकी है, हज़रत उमर जो दौर आयो आहे। तो इस्तस्किल उम्मत के या मोहम्मद या रसूल अल्लाह, उम्मत अला में ही घुरा आराम अची वियो। महबूबन दीदार करायो, उन्हें त उमर खे मुंहिंजा सलाम ॾे। चईसि तूं घबराए न उमर, देर छो थो करीं, सुबुह जो मैदान में ऐलान कर, ऐलान थे निमाज़ पढ़ा, दुआ घुर मींहुं अची वेंदो। हज़रत उमर सां ॻाल्हि थो करे, हज़रत उमर चए सां त बिदती बणिजी वे, छो नबी साईं खे चई त मींहुं घुरा, छाजी ला ग़लती कई, शिरक करे छॾी, कुफ्र करे छॾी। न उमर जो अक़ीदो आहे त महबूब खां घुरबो आहे, सहाबनि जो अक़ीदो आहे त घुरबो आहे, उन सहाबी जो अक़ीदो आहे घुरबो आहे। अर्ज़ थो करे या रसूल अल्लाह में हज़रत ख़ाबत एतबार कयो आहे, हेॾे ऐलान थियो आहे, निमाज़ थी आहे, मींहुं आयो, मुल्क आज़ाद थी वियो। मिशकातुल मसाबी खोले ॾिसो, वठी ॾियो किताब, मां तव्हांखे खोले ॾेखारियां। नबी करीम जी पाक दामन घरवारी अम्मा आयशा सिद्दीक़ा रज़ी अल्लाह ताला अन्हा फरमाए थी पई, उन वटि माण्हू हली आहे, साहिब मींहुं कोन थो थिए, दुआ घुरो। हाणे ॿाहिरां मींहुं किरे थो, हेॾे मींहुं थो पए, हेॾे मींहुं कोन थो पए, कॾहिं कॾहिं थींदो आहे, अम्मा मींहुं कोन थो पए। फरमाए त महबूब करीम जी ज़ात जो जेको हिकिड़ो मुबारक आहे, जंहिंमें संदन मज़ार आहे, उन मां फजअलू मिनहा क़ुव्वल, उन मां हिकु दरी खोलियो, रोशनी कयो, आसमान जी निगाह मुस्तफ़ा जे मज़ार ते पवंदी, मींहुं खुली पए। हदीसूं हन मुंहिंजी यादि कोन्हे का, नबी पाक जी ज़ात बरकात जे उम्मत में कयो मींहुं अची वियो आहे। हिकिड़ो वाक़ियो थोरा इहे कई वाक़िया हल त मुंहिंजे हबीब करीम नामती जो मुस्तफ़ा जो दीदार ख़ुशि नसीब खे थींदो आहे, ईमान वारे खे थींदो आहे, मोहब्बत वारे खे थींदो आहे। हज़रत अब्दुल्लाह बिन सलाम खे दीदार थियो, परे खां निहारे सम्झियो त ही मुंहुं कूड़ जहिड़ो न आहे। ख़ुदा अखियूं ॾे, अल्लाह ताला दीद ॾे, सुञाणप वारी। कुरान पाक अल्लाह छा फरमायो आहे, फइन्नहा ला तअमल अबसार वलाकिन तअमल क़ुलूब अल्लती फिस्सुदूर। ही अखियूं जो न थींदियूं आहिनि, पर दिलि में जेके अखियूं सेरजियूं न थियनि, उहे अखियूं अल्लाह जे ज़िक्र सां खुलंदियूं आहिनि, अल्लाह जे ज़िक्र सां में रोशनी ईंदी आहे। अल्लामा मुंज़िरी जंहिंखे असबहानी चवंदा आहिनि, तरग़ीब तरहीब में थो आहे त जेको ज़िक्र अल्लाह जा मलाइका ॿुधनि था माना ज़बान सां, उन ज़िक्र खां उहो ज़िक्र जेको दिलि में कयो वञे मलाइका न ॿुधनि। महबूब करीम फरमाइनि त अज़्ज़िक्रुल लज़ी यस्माउहुल हफ़ज़त, जंहिं ज़िक्र खे मलाइका कुल्हनि वारा ॿुधनि था, उहो ज़िक्र उन ज़िक्र जे मुक़ाबले में न आहे जेको दिलि वारो ज़िक्र आहे। ऐं हदीस पाक जा लफ़्ज़ साईं फरमाइनि त उहो ज़िक्र जेको मलाइका नथा ॿुधनि, उहो ज़बान वारे ज़िक्र खां 70 भेरा वधीक भलो।
अहिड़ो सभु लो ज़िक्र गाॾी पियो हला, कलम पियो हला, दुकान पियो हला, कोडर पियो हला, कमकार पियो कर, हथ कान दिल यार अल्लाह जी ज़ात बरकत ज़िक्र रे तवज्जो करे, मां दिल दे ख्याल करे, दिल में आवाज़ अचे अल्लाह अल्लाह अल्लाह, हलंदे 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 अहिड़ी महिरबानी थी वेंदी जो तूं केतिरो कमकार में हुजी न, भली निंड में पियो आहे त बि तुंहिंजी दिल अल्लाह जो ज़िक्र पई करे। मुंहिंजे हबीब करीम ने उम्मती हज़रत अब्दुल्लाह बिन सलाम जी दार कयो आहे, सरकार जे साम्हूं आया अचे वेठो आहे, सर अब्दुल्लाह बिन सलाम जी मुजाब ही साल ही जवाब ही साल रखी आया सुभान अल्लाह तारा छा ॿुधाईंदुसि ही साल रखी आयो आहे उनजो ही जवाब आहे, ही साल आहे उनजो ही जवाब छो त क़िबला मुंहिंजी साल खां बस आहे मूंखे कलमो पढ़ाए त ईमान आहे ईमान आणे तो मुस्लमान बनियो आहे ए यहूदी ए जंत चेला जेके हिनखे टेकूनी वठी आया हुआ उन्हनि जा मोह लही विया मोह फिरी विया। हज़रत अब्दुल्लाह बिन सलाम जो ॻाल्हि हीअं आहे तव्हांजा नज़राना अव्हांजा पैसा अव्हांजो पघार मूंखे न खपनि, मूंखे ख़ुदा वटि ॼाण ॾियणी आहे। उहो ई मोहम्मद करीम आहे जंहिंजो तौरात में ज़िक्र आहे, इंजील में ज़िक्र आहे, ज़बूर में ज़िक्र आहे, को पनो ख़ाली कोन्हे जंहिं मुस्तफ़ा जो ज़िक्र न। अल्लामा अब्दुल समरकंदी रहमतुल्लाह अलैह तंबीहुल हासिल में हूंदो आहे, इहो किताब हिते मिले थो पियो, लिखे थो हिकिड़ो यहूदी हो उनखे पंहिंजे मोल में घुरायो, यार तूं ॾाढो चङो सम्झदार माण्हू आहीं, ॿुधूं था त नबी पाक पोइ कलमे जी दावत ॾे ख़्यालु कजां मथां मुस्तफ़ा करीम ते ईमान हाणे वेही रही चवंदा मुंहिंजो छा मां पंहिंजा बेड़ा रखी रखां। हाणे हुन वीचारे सुबुह जो तौरात जो खोलियो त हुन में मिठे मोहम्मद जो नालो आहे की मूं वारे बटन झड़ियो आहे। हाणे त मन किबला किबला हाणे मां चयो हाणे मेमरी जो छोकिरो मूंसां गॾु वेठो हुजे जो मां हीअं किबले खे पुठी गॾु हुई वेठो नबी पाक सलाम में पढ़ां ऐं कुझु हीअं किबले पासे कुझु हेॾां हिकिड़ो उछियो साईं किबला किबला मां चयोमांसि दहीन सले ते किबला मां आरिफ किबला हाणे किबले खे किबले ख़बर कोन्हे ऐं मूंखे सभु टोला थियो हीअं क़ुरान खे पुठी ॾोरे वेठा टंगू हेठि वियो इन्हनि खे किबले ॾिनो थो कराई इन्हनि खे त किबला किबला न ईरानी ईंदा उन सां न पुछंदा हिननि खे कड़ी नज़र आहे त सुन्नत जमाया पई आहे मिठे मोहम्मद करीम जे आशिक़नि पई आहे इहे छो था कनि इहे छो था कनि पर ख़ुदा ख़ुदा आहे रब जे हबीब जे सदके कम लही वेंदा गुनाह ॾही वेंदा कम ठही वेंदा दुरूद करो सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। ईमान आहे हाणे असां तव्हां वारी सोच मिट्टी पॉलिसी खुदा बि राज़ी रहे हू हमराह बि राज़ी रहे ज़हन अॻियां आयो। हज़रत अब्दुल्लाह बिन सलाम जे अॻियां ॿ मसाला आया हिकिड़ो त नबी पाक जी ज़ात बरकत दीन में जुमे जे ॾींहं जी ताज़ीम कहिड़े ॾींहं जी ऐं तंहिं वरी फिल्मूं हलाईंदा जुमे जे राति ख़ुदा जे कार खां ॾिजो ख़ुदा जे ॾमर खां ॾिजो जेको ॾेई सघे थो सो खसे बि सघे ईअं थोरी आहे त ॾेई सघे थो खसे नथो सघे। क़ुरान पाक में अल्लाह ताला सूरह कलम में बयान फरमाया इन्ना बलवनाहुम कमा बलवना अस्हाबल जन्नह इज़ अक़समू लयसरमुन्नहा मुस्बिहीन। यमन जे पासे हिकिड़ो बाग हूंदो हो हज़ारे माण्हू हुन मां रोज़गार कमाईंदा हुआ उन बाग जे मालिक जी तबियत कहिड़ी हूंदी हुई जॾहिं बाग जो फसल मेवो लहंदो हो ऐलान कराईंदो तो पसगिदा वारा ग़रीब यतीम जो अवल ख़ुदा जे नाले ॾींदो हुयो पोइ पंहिंजा पैदाशूं हारी मज़दूर ख़र्च ॾींदो पोखंदो हुयो जॾहिं वीचारो गुज़ारे वियो हुनजे पुटनि पाण में सलाह कई यार बाबा जे वक़्त ते मज़दूर हेॾा अथनि ग़रीब हेॾा अथनि फसल जी ख़बर ॿुधंदा भॼी ईंदा हलो त राति जो हली खणी अचो सुबुह जो सवेर खे ख़बर ई न पवे हली जेको बि मेवो हूंदो फसल हूंदो खणी ईंदासीं अल्लाह जी ज़ात बरकत जो नालो उन जे नाले न ॾींदासीं। राति जो सलाह थी आहे अल्लाह फरमाए थो पियो असां हुनजे मथां अहिड़ी त गरम हवा मोकिली जो मेवा त सड़ी विया पर वणनि जा फुड़ बि सड़ी विया असबहत कसरीन ईअं कारो मैदान लॻो पियो हो फतनादऊ मुस्बिहीन अनग़दू अला हरसकुम सुबुह जो पाण अचो अचो हलो हलो आया
अरे भुलजी कहूं छा ये बाल पावारो का देयो हितरो समझदार होने तो मुता के चयो कोन पता ये न कयो खुदा बेनियाज आ ये को दई सके थे तो खसे भी सके ये ना करो की दई छड़ी हारे उनके बाहर खसन जो ना है उन जे करे मदीने में रहने वालो खुदा ता के इज्जत दुनिया खुदा ता के माल दिनवा खुदा ता के बच्चा ने नाल खुदा ता के एगा मारे नाल खुदा ता के मोहम्मद करीम जो पारे श्री मनाया ऐसी जिंदगी गुजार जो खुदा राजी रहे मुस्तफा से हो राजी रहे केतरा दी जेरो हुंदी केतरा दी ये टिप्पणी दे सोता हन दे केतरा दी हयाती हुंदी कल जे के जेरा हज सुता काल कल जे के जेरा हज मदीने के छडे अल्लाह किछो ही निकाल के सफर करा के कादेगा उन दे कर गुरूर न कर तकब्बुर न कर सामने मुस्तफा के मजबूती से वठी वेही रह ए अल्लाह जो खौफ रख नबी करीम जो इश्क मोहब्बत पांजे वजूद पैदा करे हजरत अब्दुल्लाह इब्न सलाम ने कहा मसला आया तो जिम्मे जेडी है इज्जत है सलाम में ए भी इज्जत आ लागो था कचहरी नमाज दी नमाज में न हलो मुझे सोना हबीब वेठा गरीब गरीब सहाबी गजी आया या रसूल अल्लाह वडेरा साखे मारेगा पैसे वाला मारेगा मालदार मारेगा सही तो किए कि बिलाहु हज था कर सा हज जी ताकत काने का उन जे दफ्तर में हज जो दर्जो इंदो असा जा दफ्तर खाली होंदा सही तो घबराए मिस्कीनो अल जुम्मत हिज्जुल मसाकीन मिस्कीन जुमे जी नमाज पढ़ा था हज जो दर्जो मिलंदो हाजी अज साल में हिक भेरो करे मिस्कीन जुम्मा 48 साल में पढ़े उनके 48 हज जो सवाब मिले खुदा करे मुझे हबीब जा मत एरो तो ख्याल पैदा थे शऊर पैदा थे मदीने के मीर जे साहब नी तारीख पढ़ंदा आयो ए तहज्जुद का वठी वे हज में नमाज गुजरी जरूरत भी निकरी वेंदा वरी वेंदा तो नबी सुन फरमाए तो मा दाम अहदुकुम फि सलात मन तज़र सलात यसी तो नमाज के इंतजार में आयो भली वेठा जो तो ता के नमाज दर्जो मिले सुभान अल्लाह हबीब करीम जे साहब इम्तिहान आयो जुम्मे जड़ी है इज्जत इस्लाम में है यहूदी ने छंछर जड़ी है इज्जत आ बियो उठ जो गोश्त खान इस्लाम में हलाल यहूद जे दीन में हराम हजरत अब्दुल्लाह बिन सलाम सोचो एहो तरीको उठा जो उहे बिन कायल जन ही राजी रहन जुम्मे जी भी ताजीम का छंछर जी भी कया उठ जो गोश्त खान फर्ज ना है न खाना जरूरी तो ना है अल्लाह फरमाया यार मुखे पसंद ना है उर्दू में अल्लाह जी ने छाते हुआ इश्क एजाज शिरकत का कायल नहीं या जमाने का बनिया मोहम्मद का बल भाई यारो बिए छे न थींदो पर मुस्तफा जे इश्क में भाई यारो न थींदो हुनखे राजी के हुनखे न इश्क एजाज शिरकत का कायल नहीं या जमाने का बनिया मोहम्मद का बल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हबीब करीम अली ज़ात बरकात मफायत लही आई अल्लाह फरमायो या अय्युहल्लज़ीन आमनु दुखुलू फिस्सिल्म काफ़ा ए ईमान वालो इस्लाम में दाखिल तो पूरे जा पूरा अधूरा न टेढ़सो न बेहसो न बहसा न पूरे जा पूरा दाखिल तो ऐरा दाखिल तो जवान उठन सलामत ज़हन सलामत जियन सलामत मरण सलामत अल्लाह जे महबूब जे दीन के मञण वारा तू केॾो न खुश नसीब जो जॾहिं ॼमंदो आहे त ॼमंदई तोखे कन में बाग ऐं तकबीर चई वेंदी आहे दुरूद शरीफ पढ़ो सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम या हबीब अल्लाह सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह इस्लामी पूरी जा पूरा दाखिल तो मिट्टी पॉलिसी खुदा सा न हलंदी आहे वडेरे सा हलंदी आहे सियासतदान सा हलंदी आहे रब्बुल आलमीन हुन मूसा न हलंदी मूंखे तव्हांजी नियतुनि जी बि ख़बर आहे दिल जी बि ख़बर आहे त छा पियो सोचीं छा पियो चईं खुली मुस्लमान थी पक्को मुस्लमान थी दुनिया जे धरती ते रहण वारा जलीन मुड़न जान वञे ईमान रब करे महफूज़ रहे सुभान अल्लाह शायदि मां अॻु में कंहिं त कंहिं वाक़ियो बयान कयो आहे या न यादि नथो अचे पर वरी बयान कयां थो पियो त अॻे दौर में केतिरी अल्लाह जे महबूब जे उम्मत के मजहब ते गैरत हूंदी हुई बहरीन में एक वाक़ियो पेश आयो बहरीन में तद ईसाई रहंदा यहूदी रहंदा हजरत अमीर उमर जे खिलाफ जो दौर आहे सुभान अल्लाह वो अमीर उमर
जो नबी साईं फरमाए थो उमर जेका वात वठी तूं ईंदो है न शैतान वात ई न वठंदो आहे। रात जो टाइम आहे मदीने पाक जे घिटनि में पंहिंजे पाक चेहरे ते कपिड़ो हूंदो हो केरु सुञाणे न सिर्फ़ु अखियूं ज़ाहिर हूंदियूं हथ में तुरो हूंदो हो पियो हलंदो मतां को मज़लूम हुजे मतां को ग़रीब हुजे ॾींहं जो बि हलंदो हो अगरि सुबुह जो अचे त हिकिड़ी पोढ़ी औरत आहे सा मथे ते हथ ॾे रोए वेठी साईं मथां जे ॾिठो मां छो थी रही अब्बा खोड़ था लॻनि पुछी पुछी मुंहिंजो त मथो खाई विया हुनखे कहिड़ी ख़बर त हज़रत अमीर उमर आहे जंहिंजे कमीस खे चटियूं लॻलूं हूंदियूं जंहिंजे जुतीअ में टाका लॻल हूंदा हुआ मदीने जे मस्जिद में सुम्ही रहंदो हो त कीलियूं बदन ते हलंदी हो ख़बर न पवंदी त आम मुस्लमान आहे या मुस्लमान जो अमीर मोमिनीन जो सुभान अल्लाह जेके मुस्तफ़ा नवाज़ो जेके महबूब दुआऊं घुरी घुरायो उलमा चवंदा आहिनि त दुनिया मुस्तफ़ा जी मुरीद अबा हो न दुनिया मुस्तफ़ा जे मिलण जो इरादो कंदी आहे दुनिया चवंदी आहे त मुस्तफ़ा मिले चवंदो ई आहे न ॾाढा त ॻाल्हि ज़बान सां बि चओ दिलि सां बि चओ जे मिले त का देर आहे ई कान दुनिया चए थी मुस्तफ़ा मिले पर मुस्तफ़ा हथ मथ मुंहिंजा मौला मूंखे उमर मिला छा मक़ाम दुनिया दुआ घुरे त मदीने वारो मिले मदीने वारो दुआ घुरे त या अल्लाह उमर मोकिले दे या अल्लाह उमर खे मुस्लमान बना उहो हज़रत अमीर उमर ने पुछी तो छो थी रही अब मां बुघड़ी आहियां रुपयो ख़ैरात मिलियो शीशे में तेल वरितुमि रस्ते में थाबो अची वियो तेल वही वियो आहे क़िस्मत ते रोआ थी पई ॿारनि खे हा पिनर मूंखे ईंदो ई न आहे हया थींदो आहे वेठी रोआ साईं त किथे तेल वियो साईं हीअ ज़मीन ही तेल जा सरंद ही निशान हीअ तेल जी शीशी खाली लॻी पई आहे मुंहिंजे फारूक आज़म देरी कान कई ज़मीन सां ॻाल्हाए थो ज़मीन ही मुहम्मद करीम जी उम्मत आणी पई रोए ऐं तूं तेल खणी वई आहे रुदी आले मोटा तेल यादो था ॻाल्हायो त सही इस्लामी सरबराह कॉन्फ्रेंस इस्लामाबाद में थी हुई ये सभु अचे गॾा सूटियल बूटियल चवनि त भई कंहिंखे तव्हां ज़मीन खे चओ कंहिं वण खे चओ कंहिं पाणी खे तो हुकूमत हलाए त ॾेखारियो साईं तो ज़मीन जी मुंहिंजा आका मोटा तेल अमीर उमर से हुकुम थी वियो आहे जब काठी आलीअ खे ॿाहिरि ॾिबी आहे वढण वारी जाइ तां तेल पाणी बोड़ा करे निकिरंदो आहे ऐं इहे तेल मथे निकिरणु शुरू थियो आहे देर मथे थो निकिरे अमीर उमर हथ सां खंदो शीशे में विझंदो थो वञे जेको बि सभु हो ज़मीन में उहो सभु ख़तमु थी वियो ऐं तेल साॻी जाइ ते अची वियो जीअं मां हाणे सही आहे हा बहाणे सही आहे ख़ुदा करे तूं बादशाह थी उमर छो थियो आहे हुनखे कहिड़ी ख़बर त उमर ई हो आहे मां उमर सां नाराज़ आहियां असां सुबुह खां वठी पई आहे मूंखे संभाली कोन को मथे अथई जीजल अम्मा उमर तुंहिंजो खादमा बीठो आहे तकलीफ़ मुस्तफ़ा जे उम्मत खे उमर न जिन्ने ते तकलीफ़ कंदो हो और सहाबा किराम खबरदार कंहिंखे बि तकलीफ़ जे उमर खे ॿुधाईंदा कयो मां टिजा थो मतां नील जे किनारे ते को कुतो बुख मरे मुस्तफ़ा में उमर खां पुछे तो छो न हुनजी संभाल लॻी आहे दुआ कयो अल्लाह से असांखे अहिड़ी दिलि ॾे अहिड़ी सचाई ॾे अहिड़ी सिदाकत ॾे अहिड़ो दीन जो दर्द ॾे अहिड़ो एहसास ॾे एॾी लालच जा मुस्लमान न हुजूं क़ुरान फरमाए थो उदख़ुलू फ़िस्सिल्मि काफ़ा पूरे जा पूरा इस्लाम में दाख़िल थियो उन बहरैन में वाक़ियो कहिड़ो आयो नंढा ॿार रांदि था कंदा हिते पूरो चवंदा आहियो छा ईअं खेॾंदे खेॾंदे हुनजो बाल हो उहो वञी हिकिड़े ईसाइन जे मज़हबी पादरीअ जे ठोड़ में लॻो ईसाइन जो पर न ग़लबो हुयो उन पादरीअ छा कयो बाल गोॾे हेठां रखे वेही रहियो नंढा ॿार रांदि जा ॿारीला भॼी आया चाचा इहो बाल असांखे ॾे असांखां ग़लती थी वई आहे न ॾींदुसि ॿियो दफ़ो टियों दफ़ो पाण में सलाह था कनि भला हूअं नथो ॾे हलो त चऊंसि त मुस्तफ़ा जे सदके ॾे छो त महबूब जे नाले जो अदब वकार में त चमके बि हिन में भॼी आया चाचा हूअं नथो ॾी भला मूंखे मोहम्मद जे करे ॾे हू त ईसाई हो न रंदो कावड़ी वियो छाजो मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ही समझी आ त बेग़ैरत बेदीन महबूब जे नाले ते थी वियो आहे हिक ॿिए खे सलाह था ॾियनि मुस्तफ़ा जी बेअदब खे छॾनि असांजे ग़ैरत जी ईमान जी तक़ाज़ा न छा कजे उहे जेके हेतिरियूं सोटियूं हुनजा बाल खेॾंदा आहिनि उहा सोटी खणी पासो ॾेई मथे में छका कराए हिकिड़ी ॿी हयसि ईअं किरियो वञी मरी
केस दाखिल थियो, फरियाद मदीने में आयो, चीफ जस्टिस हज़रत अमीर उमर हो, अदालत अमीर उमर जी केस पढ़े थो पियो त नबी पाक जे नाले ते हमरा चिड़ियो, उन जे करे खेसी धक हयो। अमीर उमर बहरीन जे गवर्नर खे लिखे थो पियो, इन बच्चन खे सज़ा त का बि न दे, पर उन्हनि खे भला कपड़ा पाराए, घोड़नि ते सवार करे, जुलूस जे शक्ल मदीने मोकिल, वसी मदीने वारा इन्हनि जो दीदार कनि। जिन खे मुहम्मद करीम जो एॾो इश्क़ आहे, एॾो अदब आहे, एॾी मोहब्बत आहे, जॾहिं उहो काफ़िर बचन जो गॾिजी आयो आहे, मदीने खां केतिरा मेल परे आहे। अमीर उमर ऐलान छो करा मदीने वारो, जी साईं हलो मुस्तफ़ा जा परवाना था अचनि, मुस्तफ़ा जा आशिक था अचनि, नबी जे मोहब्बत वारा था अचनि, हबीब जे अदब वारा था अचनि, वधी इस्तक़बाल थियो आहे, हबीब जे दरबार जो दीदार था कनि, इनाम था ॾियनि। ही हो ईमान कामिल। अॼुकल्ह ख़ुदा सां करी, ख़ुदा जे हबीब सां करी, अल्लाह जे क़ुरान सां करी, मिठे मोहम्मद करीम जे दीन सां करी, न न अल्लाह सां तो इस्लाम पूरे जा पूरा दाख़िल थियो, अधूरा सधूरा न। भाग अची सेठ सॾे तो जुती पाए बाबा, ॻाल्हायो त सही न, सेठ जो सदा मता कढी छॾे, अदा रोज़गार सां लॻा पिया हो, मता बेरोज़गार थी पियो, ऐं हेतिरो ऐलान थियो त हय्या अला सलाह, हय्या अलल फलाह। सेठ जे सॾ खां ॾियण वारा मुंहिंजे ख़ुदा जे सॾ खां नथो ॾिजी, मुंहिंजे महबूब जे सॾ खां नथो ॾिजी, मुंहिंजे हबीब जे हर में नथो अची, ॾिजां त मता क़यामत जे हारे मुस्तफ़ा मयार जे महबूब डोड़ा पड़ी, कैसा न तो जहरी आयस जीअं जे तहरी मिला तन खे त लाला ये जा लतीफ़ चाहे कर मुदन उठा मींह कायारी चसक धजी महते रही मारी लगन मेहणो साण जमा दरसी कंध कर जस तीअं मन मारवड़न दे। अदा वेठो पुन जे तॾे पिया, वेठो पुन जे दरवाज़े पिया, ऐं वरी उनखे वठो ईसा अल्लाह फरमाता तो या अय्युहल्लज़ीना आमनु दुखुलू फिस्सिल्मि काफ़ा, इस्लाम में पूरे जा पूरा दाखिल दो, वला तत्तबिउ खुतवातिश शैतान, शैतान जे रुखन ते न हलो, इन्नहु लकुम अदुव्वुम मुबीन, ये खुलियल दुश्मन आहे, लिकल बि न। आदम साईं खां वठी गॾु वेठो जे वेड़े में, दुश्मनीअ में, अदालत में, मुखालफ़त में, इन जे करे मुंहिंजे महबूब जा परवाना पाण खे संभाल, गप में हलणो आहे या ईअं सम्झ त कंटन सां मैदान भरियो पियो आहे, उन में हलणो आहे, ख़ुदा खे राज़ी करे, मुस्तफ़ा खे राज़ी कर, ॿई जहान सहणा थी वञनि। अल्लाह ताला जी ज़ात बरकात कलाम करीम असांखे सभु ॻाल्हि ॿुधाई आहे, हर ॻाल्हि जी वज़ाहत कई आहे, सहाबे किराम उन ते ज़िंदगी गुज़ारी आहे, ऐं क़ुरान पाक छा थो फरमाए, व इन आमनू बिमिसल मा आमनतुम बिही फक़द इहतदौ व इन तवल्लौ फइन्नमा हुम फी शिक़ाक़ फसयक्फ़ीकहुमुल्लाह व हुवस समीउल अलीम। दुरूद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम या रसूलल्लाह व सल्लल्लाहु अलैहि या हबीबल्लाह सल्लल्लाहु अलैहि या मदीने मुनव्वरा जा आदाब, मदीने पाक जो बरकत वाक़ियो ज़हन में आयो। पुराने दौर में अॻे हाजी सगोरा उमिरि वारा चारा गदहनि ते सवार थी ईंदा हुआ, उठनि ते घोड़नि ते। हिते मदीने पाक में का जॻह हुई, कंहिं वीचारे गदह वारे वरिती त मां इन में गदह जो ॿधा मां बि रहां, उन में गदह हिंगंदो हो, गदह लिलाहींदो हो, गदह पेशाब कंदो हुयो, उन गदह जे आवाज़ जे करे, बदबू जे करे उहो मालिक जाइ वारो पेशाब वठी चुको हुयो, पर मूड हुन जो अहिड़ो थी वियो जो राति हुनखे उथारे थो, निकिर गदह में काए तूं बि निकिर। हुन चयो मां वरी खणी गदह न आणींदुसि या तुंहिंजे जाइ में न वेंदुसि, हींअर मूंखे छॾ मां 2-4 ॾींहं गुज़ारिया। उन महिल खे धिका था ॿारी ॿाहिरि कढी छॾी। अल्लाह ताला शरफ न हमें रखे। ये वीचारो गदह ते कुसार थी परे गदह बजन सिधो मुंहिंजे नबी जे दरबार में आयो। मुझा सोहना नबी तुझे पारे वारा, तुझे शहर में रहने वारा, मुखे बिहान मुखे धकया थन, मुखे तड़े कजो थन, भला बुधा त मां कंहिंजे दरवाज़े ते वञ सलात सलाम पढ़ी हाज़िरी ॾेई हलियो वियो। कुदरत अल्लाह जी ॿी रात थी त जंहिं तड़े कजो हो न उनखे ख्वाब नज़र आयो
इसे वडो मैदान हज़ारे माण्हू गॾिजान उते दस्तरखान पियो लॻे दस्तरखान जे मथां मुंहिंजो मिठो मोहम्मद करीम पाण बीठो आहे हज़रत अबू बकर सिद्दीक़ बीठो आहे हज़रत उमर फारूक बीठो आहे हज़रत उस्मान गनी बीठो आहे हज़रत हबीब करीम जो प्यारो सुहिणो अली बीठो आहे हसनैन करीमैन बीठा आहिनि जे महिमान जी ख़िदमत लाइ माण्हू बीहंदा आहिनि इहो सॼो दस्तरखान खाधे सां रखियो वियो आहे साईं हंधो 1000 महिमान मुंहिंजा के दस्तरखान ते वेहो चओ सुभान अल्लाह चओ सुभान अल्लाह छा त अल्लाह जे बाने चए थो करंगल में क्या खज़ीने दी छा मां ॻाल्हि कयां ये दुनिया खादी है खैरात मदीने दी छा बयान कजी खुदा इश्क वारी दिल दे वही महबूब शान गाए दी दुआ के रब हिते भी नसीब करे कब्र क़यामत में नसीब करे मुझे हबीब करीम जी ज़ात दस्तरखान हज़ारे माण्हू वेही वो चयो न मिस्कीन के तरे कढियो उहो बचे खैर सां वेठो दस्तरखान ते ख़्वाब में ॾिसे थो पतो तरह पियो जो हिन जाइ ते हथ पियुसि ऐं मथे खॼी वियो निहायत नबी से पाण बि परे थी सघां मुंहिंजे दस्तरखान खां परे थी से अलस्तु मिन उम्मत का मां तो उम्मती ना पर मुझे उम्मती हुजा मुझे मेहमान के तड़े न कढिया मुझे मेहमान के डोरा न कढिया आधी रात बेघर न बनाई हा मुझा मेहमान मुखे प्यारा हल मां पंहिंजे बच्चन के न खारा दे मेहमान के खाराईंदो वा पान बुखो रही मेहमान के खाराईंदो वा मां मुस्तफा यहूदन जी मेहमानियूं कयूं ही त मुसलमान हो जे कॾहिं हिंगू थे कयूं तो सुबह जो काहे वञा तो हुन खे तरे कढियो वा तू जो मेहमान कोन मुंहिंजो मेहमान हो जेको मुंहिंजे मेहमान सां बुरो सलूक कंदो वो मुस्तफा जे दस्तरखान ते वेहण जो लायक नाही सुबह जो ठाहूं तो करे रोए तो नौकर भॼो काॾे जो वो तो हलियो जो पोइ दरबार हली रोई मासी वटि मुंहिंजे हबीब करीम उम्मत ही मदीनो उहो आहे हिते अदब खपे हिते पेर संभालणो हल हिते अखियूं संभालणियूं हल हिते वार खे संभालणो आहे हिते मुतलक इनाम छुटवाद नाही जो तूं ढगो ही जेको आयो तो खाई रही रह न अल्लाह फरमाए थो या अय्युहल्लज़ीन आमनु दुखुलू फिस्सिल्मि काफ़ा पूरे जा पूरा इस्लामी दाख़िल थियो शैतान जे तरीक़नि ते न हलो मुंहिंजा थी वञो मुंहिंजे हबीब जा थी वञो जॾहिं तव्हां ख़ुदा जा थी वियो पोइ जंहिंजो रब आहे तंहिंजो सभु मल्लहुल मौला फलहुल कुल कंहिंजो रब तंहिंजो सभु हज़रत अमीर उमर खे रज़ी अल्लाह ताला जी ॻाल्हि पे कनि वरी ॿी ॻाल्हि यादि आई आहे हिकु दफ़े छा थियो मिस्र जे मुल्क में साईं जो गवर्नर हो उन ख़त लिखी मोकिलियो त मिस्र में ऊंधो रवाज आहे नौजवान न्याणी 12 महीने सिंगारे दरिया में ॿोड़ींदा पाणी न त न वहंदो आहे रवाज जा छा कनि मां छा कयां साईं जो ख़बरदार साईं पोइ दरिया न वहे त साईं जो मां ख़त थो लिखां दरिया ॾे कंहिं ॾे जवाब त ॾियो हाणे सॼी दुनिया में अमेरिका जो क्लिंटन यहूदी रसारा जेके वॾा वॾा आहे ऊप वेठा आहिनि इन्हनि खां ख़त वठो कंहिं गिलास ॾे त मथे चढ़े मुंहिंजे मुस्तफा जे ग़ुलामनि जो पावर निहार ताकत निहार मन कान लिल्लाह कान अल्लाह लह मल्लहुल मौला फलहुल कुल ये सभी किताबन में लिखे पियो अमीर उमर दरिया ने ख़त थो लिखे من أمير المؤمنين عمر إلى نيل مصر إن كنت تدري بأمر الله فجر وإلا فلا حاجة لنا إليك أي دریا یہ تو خدا جب رسا تو وہی تہی عمر جو خطاب جنت تجھے پرواہ کر رب پاہو متا پانی موکلے مصر جے گورنر کے خط میں حاجی محمد ہاشم دنیا حیران تھی وئی کہ مصر جے گورنر خط تو دریا دے عمر کے چھا چھوا دماغم کون تو گئے تا دریا کیڑی خبر ऐलान थी वियो सुबुह जो दरिया ख़त मिलंदो हज़रत हबीब कन्या प्यारो शाम जो टाइम थी वियो माण्हू ग़लती में देर थी वई आहे शाम जो गवर्नर दरिया जे किनारे खे थोरो खोटे उनजे भर में ख़त रखियो आहे ही मुस्तफा जो ग़ुलाम जो ख़त थी तूं ॼाण तुंहिंजो ख़त ॼाणे राति गुज़री सुबुह जो माण्हू ॾिसण आया त जंहिं जाइ ते पाणी वहंदो उन खां कई फुट मथे पियो वञे सुभान अल्लाह मुंहिंजे महबूब जो थी त ॾिस मुस्तफा जे दरबार में अची त ॾिस मुस्तफा जी दामन वठी त ॾिस मोहम्मद जे इश्क जो सौदो करे त ॾिस आज़माए त ॾिस न अल्लाह जे महबूब जे मोहब्बत में कमाई आहे महबूब जे मोहब्बत में बरकत आहे एतिरो मिस्कीन सहाबी ईंदो अचे निहारे अखियूं मती न करे वेठो निहारे साईं माल कवल आई नई का तुंहिंजे अखियुनि खे छा थियो आहे छा थियो आहे तुंहिंजे अखियुनि खे तुंहिंजी खे निहारी छो त मुंहिंजा साईं बेवस आहिनि
मुझे वसना है, मुझे अखियन जो वसना है, सॼी रात तरफ जीवन तुझे दीदार ला, सुबह जो जीअं पे चढ़ा के छिभंदरी ना है बंदी न थी जीवन साईं फरमाइंदा था तो के मुसा मोहब्बत अंत मन अहबत जैसा मोहब्बत ही जन्नत में उनसा गड होंदे मुबारक थी घबरान ये अखियों तो जो जे हिते पे उनसन ते मुस्तफा के क़यामत दिहाड़े बि ॾिसंदी सुभान अल्लाह छा मकाम छा मर्तबा छा माना तो दीन में कमी कहिड़ी ॾिठी आहे तो इस्लाम में नुक़सान करे वेठो आहे ये तू दीन ते हलंदे टोट कहिड़ी थी पई नफ्स मरे तो शैतान मरे तो शैतान जो कार न थींदो आहे नफ्स अमारे के मुजरो लगंदो आहे अरे मुस्तफा जी ताबेदारी में छा थो मिले अल्लाह के तो कुल इन कुंतुम तुहिब्बून अल्लाह फत्तबिऊनी युहिब्बुकुम अल्लाह व यग़फिर लकुम ज़ुनूबकुम वल्लाहु गफूरुर रहीम हबीब तोहा चओ ये तोहा के खुदा सा मोहब्बत आहे तो उन जो को रस्तो कोने को मुंहिंजी इत्तिबा कयो मुंहिंजे रस्ते ते हलो मिलंदो छा पघार पैसो मिलंदो रब तो नन युहिब्बुकुमुल्लाह मां रब तहां सां मोहब्बत रखंदुसि अॻे तहां मुंहिंजा मुहबूब हाणे मां तहांजो मुहिब अॻे तहां महबूब मूंखे सम्झंदो हाणे तहां मुंहिंजा महबूब थी वेंदव मां रब तव्हांखे मक़बूलियत जी डिग्री ॾेई छॾींदुसि वयग़फिर लकुम ज़ुनूबकुम अव्हांजा सभई गुनाह बख़्शे छॾींदुसि छो त मां बख़्शणहार महिरबान आहियां सुभान अल्लाह अल्लाह जी ज़ात बरकात दीन खे मज़बूत वठो इस्लाम खे मज़बूत वठो इन दीन इंदल्लाह इस्लाम खुदा का पसंदीदा इस्लाम है इस्लाम जो को नालो तो समझो पर जी सहाबन समझो इमामन समझो वलियन समझो रब्बानी उलमा समझो एतरा समय साल गुजरी गा उन्हन जी समझो तीअं असांखे ॻाल्हि क़बूल आहे जीअं लिखी ॻाल्हि क़बूल आहे पंहिंजे तरफ़ां हथ ठोकी माना क़बूल न आहे हथ ठोकियो दीन क़बूल न आहे दीन उहो क़बूल आहे जेको मुस्तफ़ा जे सहाबन बयान फरमायो अल्लाह जी ज़ात बरकात मुंहिंजो चवण असांजो ॿुधण क़बूल फरमाए अल्लाह साईं असां तव्हांखे हिन घरनि जा दर्जा अता फरमाए ऐं दर्जा बि कहिड़े शहर में जो दिलबर हबीब फरमात अल्लाहुम्मा इन इब्राहिम दआक लिमक्कत व अना अदूका लिल मदीना वला इब्राहिम तो का मक्के ला दुआ हुई मां मुस्तफा मदीना तो दुआ हुआ अल्लाहुम्मा जअल बिल मदीनत बिफै मा जअलतहु बिबरकत मिन अल बरकत मौला मदीने में मक्के का भी बरकत देगा सुभान अल्लाह अंदर बाद उमर का मक्तब हुआ हरम पाक में इन मक्तब जो मुदीर हमजा सेरती प्राण मुझो दोस्त एकरो मुखे चिताल्या से वठी आयो अच नथी मथे वठी एकरो कलमी फोटो के मुखे ने किताब जो उन में एतरी हदीस लिखल हो जे त ही हदीसों त दिस त मदीने जो शान छाहे महबूब जो तो मौला मक्को इब्राहिम जो मदीनो मुझो वा वो हद खलीला मा हबीब आया तो जेतरो खलील जो मकाम ओतरो उसे अता कर जेतरो हबीब जो मकाम ओतरो हित सुभान अल्लाह छा मदीने जो मकाम इन अला अबवाबिल मदीनत मलाइकतन ला यदखुलुहा दज्जाल वला ताऊन मुस्तफा तो फरमाए त मदीने जे गेट ते घिटिन ते गलन ते मलाक भी छहन दज्जाल भी नहीं दो वबा जी बीमारी भी नहीं इन जे करे उते दुआ करला हो तो या अल्लाह सा के मदीनो देखा या अल्लाह सा के मक्को देखा या अल्लाह सा के बार-बार ज़ियारतों करा हबीब करीम जा उम्मतियो अल्लाह से तवा के खुश नसीब बनाया मां के वरी वरी अपील तो कया त नमाज पढ़ो ऐ रोज मुझे दिल पर जो दीदार है सुभान अल्लाह हदीसा अल्लाहुम्मा ला तजअल कबरी वसनन युबद मौला मुझे कब्र के बुत न बना जा ए अल्हम्दुलिल्लाह महफूज है पाछा सुने था ए मुझे उम्मतियो ला तत्तखजू कबरी ईद थोड़ी हदीस समझा के आगे मुझे कब्र के ईद न बना जो हां हिकड़ा माना कंदा हने तो ते मेलो न लगा जो खेल खेल नथी या चंदन ने आशिकन जी सोच रहा ईद न बनाया जो मतलब छा ईद या 12 महीने मुझे कब्र पे 12 महीने हर हर अचो बार बार अचो वरी वरी अचो सुभान अल्लाह चो सुभान अल्लाह चो ये के चोरे था चो सुभान अल्लाह छा मफहूम छा मुराद इन जे के दुआ घंदो कर या अल्लाह मुखे मदीने की मिट्टी नसीब कर मदीने की जिंदगी नसीब कर मदीने जो अदब नसीब कर उलमा दीन के तो ड्यूटी लगा ड्यूटी ला हदीस में किताब में सही होना चाहते हजरत मालिक बिन हुवैर सहाबी फरमाते मां मुस्तफा के दरबार में सही तो आयो है किबला हा दीदार कई हा तुम इरजियो मोटी बनो तो अल्लमुन्नास अल इल्म मुमत नबी इल्म नहीं पढ़ाए उलमा जी पंहिंजी जवाबदारी आहे औलिया जी पंहिंजी जवाबदारी आहे केतिरा अल्लाह जा कम मिलंदा आहिनि जिन खे मदीने वारे हितां मोकिलियो त वञो
वञी शाम में कमु कयो, मिस्र में कमु कयो, इंडिया में कमु कयो, फलाणी जाते कमु कयो। मुस्तफ़ा करीम खे पंहिंजे दीन जी ख़िदमत पसंदि आहे, पोइ जे महिरबान थींदो त हिते रोज़ो पियो ॾिसे, रोज़े जो दीदार थो थिए, हरम जो दीदार, उते वरी पंहिंजो दीदार पियो कराए। त हुनजी मर्ज़ी आहे न, महबूब जी मर्ज़ी आहे न। इन जे करे को माण्हू सोचे न त हू परे आई वेझो आहे, आका जी मर्ज़ी आहे, कंहिंखे हरम जो दीदार करे, कंहिंखे पंहिंजो दीदार करे। अल्लाह से मुंहिंजो चवण आवाज़ ॿुधण क़बूल फरमाए। आख़िर दावाना अनिल हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन रब्बना तक़ब्बल मिन्ना इन्नका अंतस समीउल अलीम व तुब अलैना इन्नका अंतत तव्वाबुर रहीम। या अल्लाह असां गुनाहगारनि खे गुनाह जी माफ़ी, या अल्लाह असांजे वेरान दिलनि खे पंहिंजी मुहबत सां, पंहिंजे महबूब जे इश्क सां आबाद कर। या अल्लाह असांजे कारनि क़ल्बनि खे ज़िक्र जे नूर सां रोशन कर। या अल्लाह असांखे शुक्र नसीब कर। या अल्लाह असांखे मदीने जे मिलण जे नेमत जो क़द्र नसीब कर। या अल्लाह असांखे पक्को निमाज़ी बना। या अल्लाह असांखे मुस्तफ़ा जो आशिक़ गाज़ी बना। या अल्लाह पंहिंजे करम ऐं रहम सां बच्चन खे सालिह बना, महबूब जे दीन जो आशिक़ बना, दीन जो बाअमल आलिम बना। या अल्लाह सभु हथरा तुंहिंजे दरबार ॼाण, असांजे हथनि ॾे ॾिस, मुस्तफ़ा जे शहर ॾे ॾिस, रहमत वारे हबीब जे रहमत ॾे ॾिस। या अल्लाह तूं असांखे